नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त रूरल हेल्थ सेंटर राणीपुर में छिते कुते जे चक जी वैक्सीन अणलब वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ समाजी तंज़ीम अवामी इत्तेहाद पारां अस्पताल ॿाहिरां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधायो वियो राणीपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम शेख पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सरकारी अस्पताल राणीपुर जे ॿाहिरां, जिते छिते कुते जे चक जी वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ अवामी इत्तेहाद जे कारकुन एहतजाज कयो आहे। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कंदो छा चवणु आहे। कलाक थियो आहे, मां बि इहा ॻाल्हि सोचां थो पियो त डॉक्टर साहब जेको पहिरियों चयो त बाबा इंजेक्शन आहे ई कोन, ऐं वरी जेॾीमहिल अवामी इत्तेहाद जी टीम हिते पहुती ऐं मीडिया वारनि खे असां घुरायोसीं ऐं इहो ॿुधी करे डॉक्टर साहब जो अचानक रवैयो चेंज थी वियो ऐं हुन चयो त जेको आहे बाबा बसि मां जल्दी स्टोर तां घुरायां थो। सखी मेडिकल स्टोर वटि पई आहे, सो पहिरियों असांखे चवनि तव्हां वठी अचो, पैसा मां थो ॾियां। असां चयो असां न वठींदासीं, इहो असांजो कमु न आहे। जे तव्हां वठी था अचो त ठीकु आहे, न त असांजो पंहिंजो एहतजाज आहे, असां ॿियो त कुझु नथा करे सघूं, एहतजाज करे था सघूं। सो उहे पाण उन्हनि जा ॿ माण्हू विया, उतां जल्दी खणी आया। हाणे मां पाण सोचां थो पियो त ॿिए कंहिं स्टोर ते कोन्हे, सखी मेडिकल स्टोर ते हुई। सो उहा उते छो हुई, काॾों आई, छाजे करे आई, थी सघे थो हुन पंहिंजी बि घुराई हुजे, या हितां अस्पताल मां बि खणाए उते रखाई वई हुजे, या उतां न खणी आया। हाणे विया त हिननि जा माण्हू खणी आया हुजनि, कंहिं ॿी जाइ तां खणी आया हुजनि, डॉक्टर वटि पाण वटि हॉस्पिटल ते पई हुजे, किथे पई हुजे, पर उहा मूंखे ख़बर न आहे। असांजो इहो आहे त जॾहिं इंजेक्शनूं हिते अचनि थियूं त उहे ॿिए हंधि छो थियूं रखियूं वञनि, उहे हिते ई रखियूं वञनि ताकी ग़रीब को पेशेंट अचे थो त उनखे उन ई महिल हई वञनि। ऐं इहो 2-3 चकर ईअं ई थियो आहे। हीउ पेशेंट आहे, असां सां वेठो आहे, हीउ हुनजो वालिद साहब असां सां गॾु आहे। हिन खे जॾहिं बि आयो आहे त 2 कलाक 3 कलाक हिते ज़लील कयो वियो आहे, हिन खां इलाज कराया विया आहिनि, उन खां पोइ वरी हिनखे इंजेक्शन हई थी वञे। हिते वठी आया आहियूं, हुनखे वैक्सीन न मिली आहे, चवनि था ख़तमु थी वई आहे। ख़तमु थी वई आहे त पोइ काॾे वई, कंहिंखे आयो आहे? जॾहिं मरीज़ असां साण वरितियूं था अचो पाण था गॾु, हुनखे इहो ई था चवनि बसि हिते ख़तमु थी वई आहे, ॿाहिरों वठी आया। असांजो अला इख़्तियारनि खां मुतालबो आहे खुदारा कुझु हिन अस्पताल ते नज़रसानी कयो। नाज़रीन, तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवणु आहे त हिते छिते कुते जी वैक्सीन अचे त थी, पर उहा मनपसंद माण्हुनि खे ॾींदी वञे। हिते छिते कुते जी चक जी मुफ़्त मिलण जी वैक्सीन जा वॾा वॾा पेनर था हया आहिनि, पर जेके आम शहरी आहिनि उनखे छिते कुते वैक्सीन न पई ॾिनी वञे। जेके मनपसंद माण्हू आहिनि उनखे छिते कुते जी चक जी वैक्सीन ॾिनी पई वञे। हिन सिहत खाते जे आलामंदनि खां मुतालबो कयो आहे त हिन अस्पताल ते नोटिस वञे, ध्यानु ॾिनो वञे, ऐं जेके हिते कुते चक जी वैक्सीन नथी मिले उन तरफ़ जो आहे एक्शन खयो वञे। जी, वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।